थोड़ो फ्राई था कयूं। पटाटा, लूण ऐं चाट जो मसालो, बस ये 2 असां इंग्रेडिएंट्स हिन में विधा आहिनि। तलो कुकिंग ऑयल आहे, बस दैट्स इट। चलो असांजा टमाटा थी विया। हिकिड़ो इन में शामिल कंदासीं लीमे जी रस। अच्छा, सावन धाणनि जूं जेके स्पेशली डंडियूं आहिनि न, उहे हाणे ई विझूं था। ॾाढी इन्हनि में ख़ुशबू हूंदी आहे। मां हमेशह चवंदी आहियां त इन्हनि खे न उछलाईंदा कयो। चलो थोड़ा सावा धाणा, तलो कुकिंग ऑयल में असां जेके पटाटा आहिनि इन्हनि खे फ्राई कयोसीं लूण ऐं चाट जे मसाले सां गॾु। इहे थी वेंदो। इन्हनि खे डिश आउट कंदासीं ऐं इन खां बाद में मां हिन में थोरा जेके असांजा वेजिटेबल्स आहिनि उहे शामिलु कंदमि। कोई बि सुठो ख़ूबसूरत प्यालो हुजे या का अहिड़ी प्लेट थी सघे थी, मां इन जी जेका बाहि आहे उनखे बंदि थी कयां। ऐं हाणे इन में शामिलु कंदासीं बसर, टमाटा, अच्छा साई चटणी, इन सां गॾु इन में ऐड कंदासीं टमाटनि जी चटणी। इन में थोरी गिदामड़ी बि आहे त जीअं असांजी जेका चाट आहे सा खटी बि थिए। इहो विधोसीं थोरी लीमे जी रस, तमामु शयुनि खे मिक्स करे कंहिं बि ख़ूबसूरत प्लेटर में तव्हां इन्हनि खे कढी करे डिश आउट कयो। थोड़ो इनखे कयूं था मिक्स। तलो कुकिंग ऑयल में जेके असां पटाटा फ्राई कया आहिनि न, त बसि इन्हनि जो टेस्ट तमामु सुठो थी वियो आहे। वरी इन खां बाद में चटणियूं, भाॼियूं तव्हां ट्राई करे ॾिसिजो, तव्हांखे मज़ो अची वेंदो। इफ़्तार ते दिलि चवंदी आहे थोरो मिठो बि हुजे, खटो बि हुजे। चलो हे सभु शयूं अची वियूं। लूणु हस्बे ज़रूरत इन में शामिलु कजो। हाणे थोड़ा मां इन में ऐड कंदमि धाणा, ऐं प्लेट में कढी करे इनखे डिश आउट था कयूं। ऐं पोइ मथां इन ते ऐड कंदासीं थोरी पापड़ी। चलो हे वारी प्लेट था खणूं। पटाटनि जी स्पेशल असांजी जेका चाट आहे उहा रेडी आहे। तलो कुकिंग ऑयल में असां इनखे तयारु कयो अथसीं, जंहिंजो चवणु आहे त विटामिन ए, विटामिन डी इन में मौजूदु आहे। स्पेशल प्रो ग्रोथ फॉर्मूला। बसि जेतिरी सुठी लॻे थी एतिरी डिश आउट था कयूं। बसि साइड्स इन जी थोड़ी कंदासीं क्लीन। शयूं हितां परे था कयूं।
इन सां गॾोगॾु असां सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट। असांजे सिंध जी नंबर 1 चांहि आहे पंहिंजे रंग, ख़ुशबू ऐं ज़ाइके जे करे तमामु घणी फेमस आहे। ऐं चांहि पीअण सां ई हिकिड़ी ताज़गी अचे थी वञे, माण्हू में एनर्जी अचे थी वञे। थोड़ी अच्छा पापड़ी बि तव्हां ऐड कजो जॾहिं तव्हां बिल्कुलु इन खे सर्व करण वारा हुजो, न त छा थींदो त पापड़ी बि सॉफ्ट थी वेंदी। या अक्सर ईअं बि थींदो आहे त पापड़ी गॾु तव्हां सर्व कयो, तव्हांजी को इफ़्तार पार्टी आहे। चलो थोड़ी पापड़ी ऐड था कयूं। इंशाल्लाह ताला डिफरेंट तरह जी तव्हांजे लाइ चाट ऐं सहर जे हवाले सां बि रेसिपीज़ खणी ईंदासीं।